जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हम श्री यूट्यूब चैनल जे प्रोग्राम सूरत हाल में अवां खे भली कार। नाज़रीन अॼु 9 मई आहे। 9 मई 2024। ठीक हिकु साल पहिरीं 9 मई 2023 ते मानी PTI खे इस्लामाबाद हाई कोर्ट मां गिरफ़्तार कयो हुयो। रेंजर्स गिरफ़्तार कयो हुयो। PTI वारा चवंदा त न, रेंजर्स के रूप में कमांडोज हुआ। बहरहाल ज़ाहिर आहे जेके आहिनि सिक्योरिटी फोर्सेस जा इदारो उहो हुयो। असांखे इहो बि यादि आहे त उन वक़्त में बानी PTI जे टंगुनि में गोलियूं लॻल हुयूं। ख़बर न आहे त कहिड़ी टंग में लॻल हुई। कॾहिं साॼी ते प्लास्टर पाईंदो हुयो, कॾहिं खाॿी ते प्लास्टर पाईंदो हुयो। ऐं हिकिड़ी गोली हुई, पोइ वरी 4 गोलियूं थियूं हुयूं। हिकिड़ो फायरिंग हिकिड़े माण्हू कई, पोइ ख़बर पई त न आहे हिते जेके स्नाइपर हुआ उहे वेठा हुआ। 4 तरफ़नि खां गोलियूं आयूं पियूं ऐं कपिड़नि जे कमीसुनि मां ऐं उतां गोलियूं क्रॉस थी वियूं। लकीली को वधीक नुक़सानु कोन थियो। डॉक्टर सुल्तान जेको इन जो हुयो, शौकत खानम जो जेको MS आहे या उन जो इंचार्ज आहे, उन जी प्रेस कॉन्फ्रेंस अॼु पई आहे त बानी PTI खे जेके फायर थियो आहे, जेका शीट हुई अॻियां, उन मां जेके नंढा नंढा ज़रा लोही उॾाणा उहे अची लॻा आहिनि हुनजे टंग में ऐं हुनजो ख़ैर आहे बचा थी वियो आहे। उन खां पोइ प्लास्टर चढ़णु शुरू थी विया। माना हीअ त हिकिड़ो ज़िक्र निकिरी आयो प्लास्टरनि जो। पर पोइ वरी बानी PTI जॾहिं वञे पियो इन में कोर्टुनि में शुनवाइनि जे लाइ, त पोइ तव्हांखे यादि हूंदो त व्हील चेयर ते वञे पियो। एतिरो वीचारो धकी थी चुको हुयो त उहो कप्तान साहब बीह न पियो सघे। असां सभिनी खे अफ़सोस थींदो हुयो त कप्तान साहब जेको डट के खड़ो हूंदो हुयो, हाणे वीचारो वॉक नथो करे सघे। उनजे करे उनजे लाइ व्हील चेयर इस्तेमालु कई थी वञे। इहो ॾींहं बि ॾिसणा हुया। पर उन ॾींहुं अजीब वाक़ियो थियो। जीअं ई उनखे रेंजर्स या जेके बि PTI चवाणी कमांडोज फ़ौजी आया हुया, उन्हनि जी ॿाह मां वरितो त हमरा सफ़ा तयारु थी वियो। PTI वारनि खे ख़बर न आहे कावड़ लॻंदी, पर 50-50 में हिकिड़ो हलंदो हुयो ड्रामो या नंढो हिकिड़ो टोटको हलंदो हुयो त कराची जी ट्रैफिक ॾेखारींदा हुया त कराची जी ट्रैफिक में कीअं माण्हुनि वीचारनि खे ट्रांसपोर्ट में अंदरि सथियो थो वञे पियो। पोइ हिकिड़ो कुबड़ो हूंदो हुयो, उहो कुबड़े खे अंदरि मोकिलींदा आहिनि ज़बरदस्ती। हिकिड़ी वैन हूंदी आहे जेका, ऐं हिन महिल निकिरंदो आहे त सिधो थी वेंदो आहे। इहो फ़ाइदो ज़रूरु थियो त जेको परेशानी हुई बानी PTI जी उहा दूरि थी वई हुई। ऐं पोइ उन खां पोइ वरी हुन व्हील चेयर इस्तेमालु न कई। उन खां पोइ ईंदो बि रहियो ऐं सभु शइ थी। उन खां पोइ जेके वाक़िया थिया उहे टोटल टारगेटेड हुया। ऐं इन खां पहिरीं चयो वेंदो हुयो त असांजी जेका तयारी आहे, या मुराद सईद हुजे, शानदाना गुलज़ार हुजे, या जेके बि हिननि जा आहिनि उन वक़्त जा जेके बि घण ॻाल्हाऊ, उन्हनि सभिनी जो इहो हूंदो हुयो। पर पोइ वरी सभिनी ॾिठोसीं प्रेस कॉन्फ्रेंस थियनि पयूं, उन्हनि वीचारनि खे पोइ वरी ख़बर पइजी वई त न, असां ग़लति कमु करे वरितो आहे, पर नाजाइज़ी थी हुई। असां सम्झूं था शहीदनि जे यादगारनि खे जेॾी महिल साड़ियो वियो हुयो न, त यकीनन असां मिनासुल क़ौम शर्मसारी महसूसु कई हुई। भले असांजो इस्टेब्लिशमेंट सां काफ़ी ॻाल्हियुनि ते उसूली असांजो टकराव थिए थो। मीडिया जी कोशिशि हूंदी आहे त हू ॻाल्हि उसूल जी करे, काफ़ी मीडिया जी, सभिनी जी त न हूंदी आहे, त उसूली तौरु इख़्तिलाफ़ ज़रूरु हूंदो आहे असांजे इस्टेब्लिशमेंट सां, अॼु बि आहे। पर जेके शहीद आहिनि उहे सॼी पूरी क़ौम जा आहिनि। ऐं क़ौम जे वक़ार जे लाइ, क़ौम जी इज़त जे लाइ उहे जॾहिं पंहिंजी जानियूं ॾियनि था, 22 साल जा 24 साल जा नौजवान ऑफिसर हुजनि या जवान हुजनि, पोइ उन्हनि जे घरनि में जेको ॾुख थिए थो उनखे महसूसु करणु खपे। त हिकिड़ो बहादुर जेको ऑफिसर हुयो, कैप्टन हुयो, पर उनजो नालो हुयो कर्नल शेर ख़ान शहीद। पोइ जंहिंखे असां ॾिनो उनखे सितार आहे, जेको उनजो हाईएस्ट असां वटि आहे निशाने हैदर जो वॾो एवॉर्ड आहे फ़ौजी, उहो उनखे मिलियो। उहो कारगिल जे वाक़े में जीअं बि कयो उन ते बहस कोन था करियूं, पर कारगिल जे वाक़े में ऑफिसर उनखे हुकुम मञिणो आहे, उनखे विहणो आहे,
उनखे इहो न आहे पुछणो त हीअ जेका तव्हांजी पॉलिसी आहे उहा दुरुस्त आहे, पॉलिसी दुरुस्त न आहे। हुनखे ऑर्डर आहे त बाबा हीअ पंहिंजी सरहद आहे, हिन ते तोखे विहणो आहे ऐं जान ॾेई शहीद थियणो आहे, ऐं ऑफिसर तयारु इन करे थींदा आहिनि। त उहो जेको कैप्टन कर्नल शेर खान शहीद हुयो उहो अहिड़े बहादुरी सां विड़ियो ऐं शहादत माणी जो इंडिया जी फ़ौज उनखे सलाम पेश कया, ऐं ब्रिगेडियर जेको उन जे साम्हूं जेको बि उन जिते उन्हनि जो डिप्लॉय थियल हो यूनिट इंडियन फ़ौज जो, उन जी जेको डेड बॉडी हुई उनखे इज़त ऐं एतिराम सां उन्हनि खे मुस्लमान फ़ौजी जेके इंडिया में आहिनि या मुस्लमान माण्हू उन्हनि खां गुस्ल ॾियारे कफ़न में वेड़े ऐं उन्हनि खे पाकिस्तानी फ़ौज जे हवाले कयो हुयो। ऐं हुन लिखियो त ही माण्हू एॾी बेजिगरी सां विड़ियो आहे। उन जेको ख़तु हुयो ब्रिगेडियर जेको हुयो इंडिया जो, उन ते निशान हैदर जो फ़ैसिलो थियो हुयो कर्नल शेर खान शहीद खे। उन कर्नल शेर खान शहीद जे यादगारनि खे टोड़ियो वियो हुयो। त पोइ मूंखे उहो बि यादि आहे त जॾहिं हिन वक़्त जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ सियालकोट गैरिजन में वियो हुयो त उते जे यंग ऑफिसरनि खे चई, हालांकि थींदो ईअं कोन्हे त पोइ उन खां उन्हनि खे इजाज़त ॾिबी आहे त सुवाल पुछनि। यंग ऑफिसर वीचारो नंढी पोज़ीशन हूंदी आहे आर्मी में, जनरल जे साम्हूं ऐं ब्रिगेडियर जे साम्हूं कर्नल बि कोन ॻाल्हाए सघंदो आहे, पर हिकिड़ो कप्तान ॻाल्हाए इहो हिकिड़ो पॉसिबल कोन्हे। पर चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर उन्हनि खे इजाज़त ॾिनी, जेकॾहिं तव्हांजो को सुवालु आहे त पोइ तव्हां करियो। त हिकिड़ो यंग छोकिरो सियालकोट गैरिजन में उथी बीठो, चई सर जेकॾहिं असां मुल्क लाइ शहादतूं ॾियूं था, जानियुनि जो नज़रानो ॾियूं था, ऐं जेकॾहिं असांजे यादगारनि सां अहिड़ी हालत थींदी त पोइ असांजी जानियुनि जो नज़रानो, असांजी शहादतूं त पोइ बेकार वेंदियूं। उन ते यकीन पूरी फ़ौज जे अंदरि हिकिड़ी कावड़ हुई। ऐं उहो ॾींहुं हुयो जेको डिसाइसिव हुयो त जेका फ़ौज इस्टेब्लिशमेंट जे कुल्हनि ते चढ़ी ईंदड़ पार्टी, भली सभु आयूं हूंदनि पर उन सियासी हिकिड़ो पंहिंजो उन्हनि रखियो आहे। उन्हनि जो हिकिड़ो जेस्चर पीपल्स पार्टी लाइ चयो थो वञे त फ़ौज उन्हनि खे अयूब खान जे ज़माने में वठी आई, नवाज़ शरीफ़ खे चयो थो वञे त ज़िया उल हक़ जे ज़माने में अची वई। ठीकु आहे, असां वटि इस्टेब्लिशमेंट जो अमल दख़ल केतिरो आहे सभिनी खे ख़बर आहे, इन खे लिकोटी आहे ई कोन। त हीअ वरी किथां अची विया, गंगा मां थोरो कोन विझी आया हुया न। हिननि ते जेतिरी इन्वेस्टमेंट इस्टेब्लिशमेंट कई तारीख़ शायदि आहे। ऐं हाणे ख़ुदि इस्टेब्लिशमेंट चवे थी पई त जेकॾहिं तव्हां करियो था 9 मई 2023 जी कयो था जांच, जुडिशियल कमीशन मुक़ररु था कयो त पोइ 2014 खां कयो। धरणा कीअं लॻा, धरणा कंहिं हणाया? 2016 में कयो न। तव्हां कीअं आंदो केपी हुकूमत जो पूरो पैसा केपी हुकूमत जा, सरकार जा, ऐं तव्हां जथा वठी इस्लामाबाद खे अची जलायो हुयो। ऐं अफ़सोस आहे न त पीटीआई वारा अखियूं पूरे, तुंहिंजा तर्जुमान, उनजा बानी पीटीआई अखियूं पूरे चवनि था असां लखनि जा जलसा कया, हिकिड़ो गमलो न टुटो। ख़ुदा खे मञो, इस्लामाबाद शायदि पई आहे, वण साड़े छॾिया, तव्हां गमलो न टुटो। तव्हां त रखियो ई। तव्हांखे यादि आहे हिननि उन वक़्त में इस्लामाबाद जो SSP हुयो असमत जुणे जो, उनखे कुटकोट न हुयो। उते 2-3 माण्हू वीचारा गोलियुनि जो खाज बणिजी विया हुया, जे कफ़न माण्हुनि खे पाराए छॾिया हुया। यादि आहे न तव्हांखे? ताहिरुल क़ादरी साहब, अल्लामा ताहिरुल क़ादरी साहब कफ़न माण्हुनि खे पाराए छॾिया हुया, क़बरूं खुटाए छॾियूं हुयूं। इंतिशार पसंदी इन खां वधीक कहिड़ी हूंदी आहे? पार्लियामेंट ते हमलो कयो, तोड़ फोड़ कई, सुप्रीम कोर्ट ते तव्हां पंहिंजा गंदा कपिड़ा जेके धोता पिए उहे उन ते लटकाए छॾिया, उन जी दीवारुनि ते। PTI जे अंदरि घिड़ी आया, ऐं उते पोइ इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो कर्नल साहब, आप हमारे बच्चे हो बेटा, आप नहीं जाओ जाओ। हाणे उहा इस्टेब्लिशमेंट खे ख़बर पई आहे न त सियासी पार्टी छा थींदी आहे ऐं मज़ामती पार्टी छा थींदी आहे। पर ही बि PTI जो बि असांखे उहो ई नज़र आयो जीअं MQM खे ठाहियो वियो हुयो, ऐं उनखे उन में हवा भरे हिकिड़ी ऐं मुतबर ठाहियो वियो हुयो कराची ऐं हैदराबाद या ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां। ईअं PTI खे ठाहियो वियो हुयो। हाणे जॾहिं उन में हवा निकिरी वई आहे त तव्हां ॾिसो त उन खां पोइ 9 मई वारे वाक़े में केतिरा तव्हांखे माण्हू नज़र आया हूंदा जेके रोडनि ते आया हूंदा? 100 में हूंदा, 1000 में हूंदा। इन्हनि खे आसिरो हुयो त अंदरां असांखे सपोर्ट मिलंदी, जेका न मिली। इलाही सारियुनि ते ॻाल्हियुनि ते ही ईअं आहिनि। हिकिड़ी शइ जेका थी सघे थो PTI वारनि खे तमामु तकलीफ़ ॾिए, आमतौर ते जेके माण्हू नशो कंदा आहिनि न,
उहे वेही ख़्वाब ॾिसंदा आहिनि ऐं उहे ख़्वाबनि जी दुनिया में रहंदा आहिनि ऐं उहे उन खे सच सम्झंदा आहिनि। हक़ीक़त उन खां अलावा हूंदी आहे। हिननि खे बि बिल्कुलु इहो ख़्वाबु हुयो त असां वेंदासीं, जेके बि गैरिज़न्स आहिनि, कैंट्स आहिनि, उन्हनि जे दरनि जे साम्हूं वेंदासीं, अंदरां जथा निकिरी ईंदा आर्मी जा ऐं पोइ असां इनकलाब आणींदासीं। पाकिस्तान जी आर्मी आहे, ईअं थींदो कोन। पाकिस्तान जी आर्मी भली उन जी तव्हांजे लाइ को उनजे लाइ सॉफ्ट कॉर्नर हुजे, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे शहीद खां वधीक पाकिस्तान आर्मी जे जवाननि में ऐं हेठे लेवल जे ऑफिसरनि में सॉफ्ट कॉर्नर कॾहिं बि न रहियो आहे। जॾहिं उन्हनि खे सजाए मौत ॾिनी हुई, ज़ाहिर आहे ज़ियाउल हुयो, ज़ियाउल खे ताक़त कंहिंजी इस्टेब्लिशमेंट जी हुई न, त पोइ कुझु न पुछी सघिया हुआ त हीअ त इमरान ख़ान आहे। हिन वीचारे खे त थी सघे थो त कुझु बेगमात जी, उहे बेगमात किथे जूं हुजनि, उन्हनि जी का सपोर्ट हुई, थियो कुझु कोन। उन खां पोइ वरी तव्हां ॾिसो त हीअ 3-4 महीना अगस्त ताईं, फरवरी, जून, जुलाई, अगस्त, जहिड़ा 4 महीना थी विया, ज़मान पार्क में वेठो रहियो। जेके अचनि पियूं जूं कोर्ट जा जेके नोटिस अचनि पिया, उन्हनि वारनि जेके बेलफ, उन्हनि सां कहिड़ी हालत थी पई, उते पुलिस सां कहिड़ी हालत थी, गमलो न टुटो। एतिरियूं मतिलबु अखियूं पूरे जेके कूड़ जूं ॻाल्हियूं आहिनि न, उहे हज़म कोन थियूं थियनि पई। हाणे पहिरीं चवनि पिया त असां सियासी माण्हुनि सां कोन ॻाल्हाईंदासीं, ऐं हाणे चवंदा असां इस्टेब्लिशमेंट सां कोन ॻाल्हाईंदासीं, पर असांजा दरवाज़ा ॻाल्हाइण जा खुलियल आहिनि। बाबा, पोइ कंहिंसां ॻाल्हाईंदो? अकुल को मत आहे या कोन्हे को? बिल्कुलु ई कोन्हे को। सफ़ा ज़ोंबीस। तव्हां सियासी पार्टियुनि सां कोन था ॻाल्हायो, MQM चोर, पीपल्स पार्टी चोर, नून लीग चोर। कंहिंसां ॻाल्हाईंदासीं? इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाईंदासीं। इस्टेब्लिशमेंट जेका ISPR जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे, हाणे हुन सां बि कोन ॻाल्हाईंदासीं। उन्हनि तव्हांखे वे आउट ॾिनो आहे, ऐं वे आउट उन्हनि अजीब ॾिनो आहे। माफ़ी वठो, माफ़ी जेकॾहिं वठे थो बानी PTI, त पोइ बाक़ी उहो बचे छा थो? उनजो सियासी मौत थी वेंदो आहे न। त सियासत में जेकॾहिं हुनखे रहणो आहे त पोइ उहो माफ़ी कोन वठंदो। पर इमरान ख़ान जंहिंखे U-turn ख़ान चवंदा आहिनि, उन खां का शइ बैद कोन्हे का। उन्हनि खे पोइ अहिड़े नमूने सां उहो करे सघे थो, मुल्क जे वसीतर मफ़ाद जे लाइ, सभु शइ जे लाइ करे सघे थो। इहो त हाणे असांखे जल्दी वक़्तु ॿुधाईंदो। 9 मई खे साल थी वियो आहे। 9 मई जे जेके बि इल्ज़ाम में आया, ऐं जेके आया हुया न अॻुवाण या उन जा कारकुन PTI जा, उन्हनि जा केस अञा ख़तमु कोन थिया आहिनि। ISPR इहो सॼो ॾोह इनडायरेक्ट जुडिशरी ते ॾिनो आहे। साल में जॾहिं तव्हां वटि हर शइ जो सबूत पियल आहे, तव्हां वटि वीडियोज़ पिया आहिनि, ऐं वीडियोज़ बि किथां आया? उहे PTI पाण उहे वीडियोज़ रिकॉर्ड कया ऐं जारी बि उन्हनि पंहिंजे अकाउंट्स ते कया। ऐं हाणे चवंदा त न, PTI जो को कारकुन ई कोन हुयो ऐं हिकिड़े क़िस्म जो इहो कूड़ो ड्रामो हुयो। त इन में जुडिशरी ऐं ख़ासि तौर ते पंजाब पुलिस, प्रोसिक्यूशन ऑफ पंजाब पुलिस ते हरफ वञे थो त उन्हनि केसनि खे एतिरो कमज़ोर करे छॾियो आहे। सम्झो हिकिड़े अॻुवाण ते उन्हनि 3 केस दाख़िल करे छॾिया, सियालकोट में, लाहौर में, पिंडी में, गुजरांवाला में। ख़ुदा जा बंदा, उहो हिकिड़े हंधि हूंदो न। तव्हां 2 केस लॻायो, पर उन्हनि में वाक़ई को सब्सटेंस हुजे ऐं उन्हनि जी प्रोसिक्यूशन तव्हां सही कयो। ऐं वरी जेके असांजा जज साहिबान वेठा आहिनि, उहे ॾिसो कीअं था चवनि पिया त उहे ई जज साहिबान जेके चवनि था त असां वटि कंहिंजी ताक़त आहे त असां वटि मुदाख़लत करे सघे, ऐं हाणे सुप्रीम कोर्ट में बि चवनि था मुदाख़लत 76 सालनि खां आहे। त डबल स्टैंडर्ड आहिनि असांजा, पूरी क़ौम जा आहिनि, असांजा बि हूंदा, मीडिया जा बि हूंदा। दुरुस्त थियणु खपनि। हींअर हक़ीक़तनि खे जेकॾहिं असां साम्हूं उन्हनि खे न आणींदासीं, उन्हनि जे पटांदड़ उसूली तौर ते फ़ैसिला न कंदासीं, त पोइ मुल्क अॻिते न हलंदो। इहो ई असांखे वरी नज़र आयो आहे हिकु दफ़ो ॿीहर। मतिलबु हींअर मूंखे हिकिड़े जुमिले में जेकॾहिं कवर कजे त बानी PTI जो मुस्तक़बिल, मूंखे सियासी मुस्तक़बिल मूंखे ऊंधाओ नज़र अचे थो पियो। पाकिस्तान आहे, का शइ प्रेडिक्शन करे कोन थी सघिजे पई। हाणे सिंध जो हिकिड़ो इशू थियो आहे, जेको काल कराची यूनिवर्सिटी जे कैंटीन में हिकिड़ा 2 स्टूडेंट आहिनि, उहे वेही उते लंच करे रहिया आहिनि। हिकिड़ी नौजवान छोकिरी आहे ऐं हेट ऑफ टू हर, उन्हनि जे जुरत ऐं बहादुरी सां ऐं प्रेज़ेंटेशन जंहिं कई आहे पंहिंजे केस जी,
त असांजे नियाणियुनि खे असां ख़ुदि ॾियण वारा आहियूं न। असां चाहींदासीं त सिंध जूं नियाणियूं पंहिंजो जाइज़ ऐं उसूली केस ईअं विढ़नि जे दुनिया खे ख़बर पवे त सिंध जी नियाणी कॾहिं बि किथे बि जुरत जो मुज़ाहिरो कंदी त ईअं कंदी। ईअं असांजी नियाणी जो जुरत जो मुज़ाहिरो असांखे नज़र आयो आहे। उते बदमाश टोलो आहे, नस्ली टोलो आहे। MQM जो हमेशह रहियो आहे सिर्फ़ पीपल्स पार्टी जी ॻाल्हि करे ऐं पोइ नफ़रत फैलाईंदा, सिंध जी ॻाल्हि कंदा। सिंध खे टोड़ियो, सिंधी शागिर्द कराची में छो था पढ़नि, KPK जा पढ़नि, गिलगित जा पढ़नि, कश्मीर जा पढ़नि, पंजाब जा पढ़नि, पर सिंध जे ॿाहिराड़े जो शागिर्द कराची यूनिवर्सिटी में, NAD यूनिवर्सिटी में, कराची जे तइलीमी इदारनि में न पढ़नि। शर्म कयो, शर्म कयो। तव्हां सिंध जा आहियो, इंडिया तव्हां छॾे आया आहियो, उनखे 76 साल थी विया आहिनि। तव्हांजा बाबा बि हिते पैदा थिया आहिनि, ॾाॾनि जी ख़बर कोन्हे का। ऐं हाणे तव्हां पंहिंजे औलाद खे इहो था ॾियो त जेकॾहिं को सिंधी ॻाल्हाए थो त उहो तव्हांजो दुश्मन आहे। इहे कॾहिं बि कोन थींदो। इन सां नफ़रतूं वधंदियूं। यादि कयो 88 में छा थियो हुयो। इन्हनि ई तव्हांजे नंढनि नंढनि ॻाल्हियुनि, तव्हांजी बदतमीज़ियुनि माण्हुनि खे परेशान कयो ऐं पोइ जेका खून जी होली खेॾी वई। हींअर उहो तव्हांजो जेको बानी आहे न, उनखे सिंध धरती में अचण जी इजाज़त कोन्हे का। उहा असां कोन था उनखे रोकियूं, उनखे तव्हांजो एस्टेब्लिशमेंट रोके थी पई। अकुल जो कमु वठो। असांखे बि रहणो आहे, तव्हांखे बि रहणो आहे। असां चऊं था तव्हां सिंधी, उर्दू स्पीकिंग सिंधी आहियो, ऐं तव्हांजा केतिरा ई माण्हू इन ॻाल्हि खे मञनि था। पर MQM जा जेके आहिनि न, कुदरत उन्हनि खे अहिड़ो सज़ा ॾेई छॾी आहे जो हाणे उन्हनि जी बीमारियुनि खे नज़र बि कोन था अचनि पिया। पीपल्स पार्टी सां गॾु वेठा आहिनि, पीपल्स पार्टी जी वॾियूं ॻाल्हियूं कंदा। पीपल्स पार्टी ते हिकिड़ी ॻाल्हि करे ऐं पोइ सिधो ईंदा सिंधी माण्हू ते, सिंधी शागिर्द ते, सिंधी माण्हुनि जे डोमिसाइलनि ते, सिंधी माण्हुनि जे रोज़गार ते, शहरी सिंध, ॿाहिराड़ी सिंध, ऐं पोइ सिंध जा जेके शागिर्द उते पढ़नि था उन्हनि सां तव्हां बदतमीज़ी कंदो। ही उहो दौरु कोन्हे को। सिंध हुकूमत खे अखियूं पटणु खपनि, सिंध पुलिस खे अखियूं पटणु खपनि। सिंधी शागिर्दनि खे कानूनी तहफ़ुज़ ॾियणु खपे। तव्हां सिंध जे माण्हू खे ॿाहिराड़नि में त कचे जे धड़लनि जे अॻियां उछलाए छॾियो आहे। छा हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सिंध जे शागिर्दनि खे शहरी दहशतगर्द टोले जे साम्हूं उछलाईंदो। हींअर सिंधी शागिर्द वटि एतिरी ताक़त आहे त उहो पंहिंजो डिफेंस करे सघे थो, पर उन सां वधीक खूनरेज़ी थींदी। उहो अंदेशो आहे, उनखे ख़तमु कयो। उनखे ख़तमु केरु कंदो? कानून कंदो। कानून नज़र कोन थो अचे को। हू चए थो न्यूट्रल आहियूं। न तव्हां असांखे मोबाइल ॾेखारियो, बदमाश आहियो। ऐं पुलिस नज़र कोन थी अचे पई, पुलिस नज़र कोन थी अचे। सिक्योरिटी जेका यूनिवर्सिटी जी आहे उहा कोन थी अचे। ऐं उन्हनि ॿिन्ही ॿारनि सां उन्हनि जो मिसबिहेव ऐं तशदुद थिए थो, जेका छोकिरी रिपोर्ट करे थी पई। पुलिस त कोन आई, पर असांजा जेके आहिनि न रेंजर्स वारा, असांजा सिक्योरिटी जे इदारा वीचारनि जी वॾी असांजी सिक्योरिटी असांखे ॾींदा आहिनि। असां ॾिठो आहे त उन्हनि जो ख़ासि टारगेट असांजी यूनिवर्सिटियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि खे जॾहिं चयो वेंदो आहे तव्हां हलो महिरबानी करे कचे जे धड़नि सां विड़ो, त चवंदा आहिनि असांजो इहो डोमेन कोन्हे को, असांखे इन जे लाइ न मोकिलियो वियो आहे। असांखे सम्झूं था त शायदि उन्हनि खे इन जे लाइ मोकिलियो वियो आहे त शहरनि में घुमंदा रहनि ऐं पंहिंजी जेका उन्हनि जी ॾियाड़ी आहे उहा पंहिंजी पूरी कंदा रहनि। पर जॾहिं उन्हनि खे वरी इहो टास्क ॾिनो वञे त यूनिवर्सिटी जे ॿारनि खे तव्हां दॿायो, त पोइ सिर्फ़ु हिकु नस्ल जे ॿारनि खे, सिंध जे ॿारनि खे ऐं सिंधी ॿारनि खे तव्हां पंहिंजे डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट जेके तव्हांजा जेस्चर्स आहिनि उन्हनि जे ज़रिए, ऐं कॾहिं कॾहिं तव्हां उन्हनि खे मुख़्तलिफ़ ॿार खया था वञनि। केरु खणंदो आहे? विगो कंहिंजूं हूंदियूं आहिनि। कल्ह बि ईअं थियो आहे त जॾहिं उते रेंजर्स पहुती आहे त उन छोकिरे जंहिं ते तशदुद थियो आहे उनखे ॻिची मां वठी ऐं गाॾी में विहारनि पिया। हू छोकिरी दाऊदी करे पई त ख़ुदा खे मञो, तव्हां आया आहियो असांखे रेस्क्यू करणु, तव्हां इन्हनि खे बदमाशनि खे त पकड़ियो कोन था, तव्हां असांखे पकड़ींदो। चलो मां तव्हां सां गॾु थी वेही रहां हिन में रेंजर्स जे गाॾी में। उहा छोकिरी चढ़ी वेही रही। हाणे रेंजर्स खे ख़्यालु अची वियो त हाणे छोकिरी आहे, वरी मसइलो थी वेंदो। इन जे करे पोइ उन छोकिरे खे बि छॾियुनि ऐं छोकिरी खे बि छॾियुनि। पर 7-8 ॿिया जेके ॿार हुया, जेके स्टूडेंट हुया, जेके हिननि ॿारनि खे बचाइण जे लाइ आया हुया, उन्हनि खे खणी आई। उन्हनि खे वञी जेको थाणो लॻे थो पियो, मुबीना टाउन जो थाणो लॻे पियो, उन में FIR कटराए ऐं उन्हनि खे उते उन्हनि लॉकअप कराए छॾियो। जॾहिं ही ॿार उते पहुता आहिनि, ही शागिर्द उते पहुता आहिनि, त उन्हनि खे पुलिस जेको तव्हांजो कमानी साहिबु जेको वॾियूं ॻाल्हियूं थो करे पियो,
ऐं पुलिस जो कमु आहे हुनजो फर्ज़ंद फ़ोनूं करे मुबैना तौर ते ऐं पंहिंजा जेके आहिनि मुंशी जा माइट जेके चोरी में अचनि था उन्हनि खे छॾाए थो पियो। पर उनखे उता इहा यादगिरी कोन थी अचे त सिंधी शागिर्दनि खे हिकिड़े गुंडनि लिसानी गुंडनि MQM जे शेल्टर हेठि उन्हनि सां तशदुद कयो आहे ऐं उन्हनि जी FIR कटिजी वई। सिंधी शागिर्दनि जी FIR कोन थी कटे, उते उनखे ख़्यालु कोन थो अचे। हू शायदि कराची खां किथे ॿाहिरि वेठो आहे, हू न्यूयॉर्क पुलिस सां ॻाल्हियूं करे थो पियो त असां न्यूयॉर्क पुलिस जी सहकार कड़ी कयूं। हुनखे कराची जे पुलिस खे बहितर करण जी ख़बर कोन्हे, हुनखे का ख़बर कोन थी पए 2 कलाकनि ताईं त यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी में वाक़ियो थियो आहे। पोइ वञी मजबूरन राति जो 12 बजे 1 बजे उहा FIR कटी आहे। असांजो पूरो ज़ोर आहे मीडिया जे थ्रू इहे वाक़िया न थियनि। सिंधी माण्हू जेके बि सिंध में रहनि था, जेके बि डोमिसाइल जिन जो सिंधी आहे, भली उहे हाणे उहे पंजाबी स्पीकिंग छो न हुजनि, बलोच स्पीकिंग छो न हुजनि, इवन पठान स्पीकिंग जेके पश्तो स्पीकिंग छो न हुजनि, जेके हाणे जिन खे हितां जी सिटीज़नशिप आहे, मतिलबु सिंधी जो डोमिसाइल आहे ऐं ओवर द ईयर्स 40 साल खां 50 साल खां हिते रहनि था पिया, उन्हनि खे ओतिरो ई हक़ आहे जेतिरो हिकिड़े सिंधी ॻाल्हाइण वारे खे हक़ आहे। बाक़ी तव्हां इहो चओ टारगेट कयो त सिंधी ॻाल्हाइण वारो कराची में न ईंदो, उन्हनि खे तव्हां टारगेट कयो, इहो कॾहिं कोन संदासीं। उन जे लाइ हिकिड़ो कानून आहे, कानूनी तौर ते उन्हनि गुंडनि खे रोकियो वञे, इन नफ़रतुनि खे ख़तमु कयो वञे, नफ़रतुनि खे वधायो न वञे। मुल्क जी सूरत हाल, सिंध जी सूरत हाल इन खे बर्दाश्त करे नथी सघे पई। सो सभिनी लाइ अकुल ऐं होश ऐं कानून जी ॻाल्हि था करियूं, उन में रेंजर्स जे लाइ बि उहो आहे त तव्हां जेकॾहिं अचो था अमन अमान जे लाइ त पोइ तव्हांजी अखि हिकिड़ी हुजे, 2 अखियूं न करियो। जेका एजेंसी आहे, जेका रेजर्स जी आहे, उनखे इहो चयो वञे त तव्हां जिथे बि वञो था पिया कानून तहत हिकु जहिड़ो अमल कयो, अमन अमान करायो। उन में तव्हां न ॾिसो त ही पश्तो स्पीकिंग आहे, ही उर्दू स्पीकिंग आहे, ही पंजाबी स्पीकिंग आहे ऐं ही सिंधी स्पीकिंग आहे, इन करे हिनखे टारगेट कंदासीं, कॾहिं बि करणु कोन ॾींदासीं। ईअं ई पुलिस जे लाइ शर्म जो मक़ाम आहे। इहा ई साॻी MQM मां तव्हांखे दाऊं कंदी आहे त जेके बि पुलिस जा जेके निकम ऑफिसर आहिनि, जिन ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि, जेके धाड़ेलनि सां साथारी आहिनि, उन्हनि जी ट्रांसफर कई थी वञे कराची में, ओॾीमहिल तव्हांजे वात में मुंग हूंदा आहिनि। पर जेकॾहिं सिंधी शागिर्दनि खे कुटे थो पियो त तव्हां नज़र कोन था अचो पिया। सिंध हुकूमत खे शर्म अचणु खपे। कराची सिंध जी राजधानी आहे। कराची 47 खां पहिरीं बि तरक़ी याफ़्ता हुई। कराची इंडिया खां हिते खणी न आंदो वियो आहे। कराची सिंध जी जो हिस्सो आहे ऐं रहंदी। ऐं सिंध जी अवाम खां सुवाल आहे, इहे असांजा जेके पीर मुर्शिद वीगो में चढ़ी अचनि था, 10 क्लाशन कोफू खणी अचनि था, उन्हनि खां असांखे पुछणो पवंदो। असां खैरपुर जा हुजूं, असां लाड़काणे जा हुजूं, असां सखर जा हुजूं, असां हैदराबाद जा हुजूं, थरपारकर जा हुजूं, घोटकी जा हुजूं, इहे असां जेके MNAs MPs मिनिस्टर जेके पीर मुर्शिद जागीरदार आहिनि न, उन्हनि खां ज़रूरु पुछंदासीं त जेकॾहिं एतिरा कमज़ोर आहियो जो पंहिंजे शागिर्दनि खे तहफ़ुज़ नथा ॾेई सघो त पोइ छॾियो, कराची में न वञो, पोइ वेही रहो पंहिंजे इलाइक़नि में ऐं तव्हां पंहिंजूं वेही जागीरूं संभालियो ऐं माण्हुनि जे मथां हुक्मरानी कयो। सो सभिनी खे होश खां कमु वठणो पवंदो। उसूलनि कानूननि जंहिंखे जेतिरो हक़ आहे उहो मिलणु खपे ऐं कंहिंसां बि नाजाइज़ी न थिए। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो? तव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। जेतिरी बि तव्हां असांखे फीडबैक ॾींदो न, त असां कोशिशि कंदासीं त तव्हांजे, छो त हीउ सूरत हाल प्रोग्राम अव्हां जो आहे, तव्हांजे प्रोग्राम खे बहितर खां बहितर बनायूं। अला भाई।